अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सोराब सुमरो ऐं मूंसां गॾु आहे शेरदिल गाहो ऐं फ़न कॉल में असां हिकिड़ी फ़नी कॉल कंदासीं इकरा कुरैशी खे। इकरा कुरैशी तमामु प्यारी असांजी होस्ट आहे, मॉडल आहे, एक्ट्रेस आहे। उनखे फ़न कॉल कंदासीं ऐं चवंदासीं हिकिड़ो कमर्शियल आहे ऐं कमर्शियल बि ॾाढो मशहूरु कमर्शियल आहे, त उनजे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। हाणे इकरा कुरैशी जो नंबर मिलायूं था, उन्हनि खे तव्हां चओ त असां एक्सपर्ट एडवर्टाइज़िंग एजेंसी मां प्रोडक्शन मां ॻाल्हायूं पिया, असांजो बॉस तव्हां सां ॻाल्हाईंदो वधीक मां ॻाल्हाईंदुसि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इकरा कुरैशी बात कर रही हैं? हाँ जी। एक्सपर्ट प्रोडक्शन से बात कर रहा हूँ, बॉस साहब से बात करना चाहेंगे सर। इकरा कुरैशी। हेलो कौन? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नफीस आलम बात कर रहा हूँ। हमारी एक प्रोडक्शन है, एक्सपर्ट प्रोडक्शन, एडवर्टाइजिंग एजेंसी है और कमर्शियल वगैरह हम शूट करते हैं। आपका नंबर हमें साहब ने दिया, कमर्शियल के शूट के हवाले से बात करनी थी आपसे। जी जी। अभी आप थोड़ा टाइम है आपके पास? 2 मिनट। हाँ जी बोलिए। एक कमर्शियल है हमारा, इंटरनेशनल कंपनी है, मल्टीनेशनल, उनका एक कमर्शियल है, तो उसकी शूट होगी तकरीबन ऑल ओवर पाकिस्तान। अच्छा। तो तकरीबन हमें इस्लामाबाद में भी है, सवात में भी है और पेशावर में भी है, कोयटा में भी, मतलब मुल्क के चारों सूबों में जाना है। तकरीबन 8-10 दिन का हमारा एक स्पेल है, तो उसके लिए आप विलिंग हैं? अच्छा, मुझे आप ये बताएंगे कि ना कमर्शियल जो है वो किस का है, किस चीज़ का है कमर्शियल? कमर्शियल मतलब एक प्रोडक्ट है, इंटरनेशनल प्रोडक्ट है। पहले मेरे ख्याल से बजटिंग की बात हो जाए तो आपको मतलब क्या डिमांड है उसमें? 10 दिन की शूट होगी तो उसकी आपके पेमेंट तकरीबन कितनी? नहीं, आप मुझे प्रोडक्ट बता सकते हैं कि कौन सा प्रोडक्ट है और किस चीज़ की आप डिफरेंट सिटीज़ में कर रहे हैं? जी जी। तो ये मैं नहीं समझ रही कि अगर कोई प्रोडक्ट है तो फिर डिफरेंट सिटीज़ में क्यों शूट होनी है? क्योंकि उन सारे हमारे जो सूबे हैं उसमें वो प्रोडक्ट यूज़ होती है, ज़्यादातर KPK में यूज़ होती है। तो ये आप उसका कमर्शियल अगर विलिंग है तो आप बजटिंग वगैरह बता दें ताकि मैं मेल कर दूं कंपनी को। अच्छा, और आप मुझे अपनी बताएंगे आपने कौन सा नाम लिया, कौन सा एंटरप्राइज? एक्सपर्ट प्रोडक्शन। एक्सपोर्ट प्रोडक्शन। एक्सपोर्ट नहीं, एक्सपर्ट। ओके जी, ओके जी, ओके जी, डन हो गया। अच्छा, तो मैं आपको तकरीबन कुछ देर में मैं आपको फिर से बता दूं। नहीं मैम, आप प्रोडक्ट का नाम पूछ रहे हैं तो प्रोडक्ट बता दें हम आपको, अगर आप कोई सिचुएशन कोई जी मैं वही पूछना चाह रही हूँ, वो मुझे बता दें काइंडली। प्रोडक्ट है उर्तुगुल नस्वार। उर्तुगुल नस्वार। आपने घोड़े पर आना है, घोड़े से उतरकर आपने नस्वार लगानी है और कहना है कि पाकिस्तान की मशहूर नस्वार उर्तुगुल नस्वार। हेलो बंद करे भाई यार, वञे सी काले नंबर। हेलो आपका मिलाया हुआ नंबर फिलहाल मसरूफ है। वो कंदी हुंदी ओडे काल आई वई जे तई खबर पए मां ॾिनो ई न आहे। न राणी अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे, मां त कंहिंखे नंबर न ॾिनो। तू नंबर मोकिल मूंखे, आहे तो वटि चवंदासीं। वञे थी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाँ जी, मैं बहुत ज्यादा इंटरेस्टेड हूँ आपकी नस्वार भिजवाने में। ये जरा बस ठीक है। बिल्कुल इहो वाला के मां तव्हांजो फोन पियो कयां, हाणे तॾहिं सम्झी वियो छा तव्हां? हाँ, मां फोन समझी वियो भाई। ओ असांजो प्रोग्राम आहे फन कॉल, जंहिंमें असां इहो कॉल कंदा आहियूं सेलिब्रिटीज़ खे। तव्हां बि माशाल्लाह अहिड़े कोविड-19 वारी सिचुएशन में बि 8-10 ॾींहं हलो पिया कमर्शियल खे। न मां चयो त पहिरीं कंफर्म त कयां छा आहे छा न आहे, पर जॾहिं तव्हां मूंखे चयो न प्रोडक्ट जो आहे त पोइ मूंखे लॻो त फेक कॉल आहे, जो प्रोडक्ट जो ईअं थींदो कोन्हे को न डिफरेंट सिटीज़ में। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। तॾहिं मूं तव्हांखे चयो तव्हां ईअं फोन रखो त मां तव्हांखे कंफर्म करे ॿुधायां थी, तॾहिं मां तव्हांखे चवां पई प्रोडक्ट जो नालो ॿुधायो। पोइ इहो गूगल ते वञी करे प्रोडक्ट जो नालो ॾिठो हूंदो, उर्तुगुल नस्वार कंहिं ठाही आहे।
Wow. Oh God, like Zabardast. So you laughed at the Very punch, excited, you know. I'm very excited, you know. well, हिन तो recording न पई थिए न? न न रिकॉर्डिंग पई हले बाक़ाइदी. अच्छा, हले पई फन recording. कॉल इहो असांजो प्रोग्राम आहे धरती टीवी जो फन कॉल. अच्छा, fun call. फन हाँ, कॉल हाँ. कंदा आहियूं असां फनी कॉल कंदा आहियूं हिननि सां थोरो मज़ाक मस्ती कंदा आहियूं. हाँ, तो पर जेके लास्ट वारो पंच लाइक ज़बरदस्त हो जेको मूंखे घोड़े ते वञी नसवारे. घोड़े तां लही करे ऐं तव्हांखे नसवार हणी वात में चवणो आहे उर्तुगुल नसवार. That's great. You are very beautiful. Thank you very much इकरा कुरैशी. जी नाज़रीन इहा हुई असांजी प्यारी होस्ट इकरा कुरैशी जंहिंसां असां थोरो फन कयोसीं फन कॉल करे ऐं तव्हां ॾिठो उन्हनि जो आवाज़ु ॿुधो ॾाढो एक्साइटेड थी वई पहिरियां त पोइ जॾहिं प्रोडक्ट जो नालो ॿुधाए त पोइ मां तव्हांखे कंफर्म करे ॿुधायां थी त इन ते असांजी फन कॉल पंहिंजी पुॼाणे ते पहुती ईंदड़ फन कॉल ते असांजी इजाज़त अल्लाह हाफ़िज़.